बराबरी सरासरी असां घुरूं था एतिरी, पुछे खणी को केतिरी, असां ॿुधायूं हेतिरी, आज़ाद क़ौम जेतिरी, आज़ाद क़ौम जेतिरी। मुंहिंजे पार्टीअ जा उहिदेदार ऐं कारकुनो, सिंध धरतीअ जा असुल वारसो, जे सिंधु देश, जी असांजी जीएम सैद, जी मुंहिंजो महबूब शहीद सिंधु देश मोहतरम बशीर ख़ान कुरैशी। दोस्तो ऐं साथियो, अॼु असां दरिया खान मरी में ही पंहिंजो एहतिजाज करायो आहे। जॾहिं खां वठी ही पठान वज़ीर आज़म थियो आहे, या जॾहिं खां चीफ जस्टिस साक़िब निसार हिकिड़ो पंजाबी जॾहिं ॿई रौदा थिया आहिनि, त हुननि वरी हिकु दफ़ो सिंध में माहौल ख़राबु करण जी कोशिशि कई आहे। दोस्तो ऐं साथियो, इमरान ख़ान खे बि इहा ख़बर आहे, चीफ जस्टिस खे बि इहा ख़बर आहे त डैमनि जो मसइलो, कालाबाग डैम जो मसइलो हिकिड़ो पुराणो मसइलो थी चुकियो आहे। उन मसइले खे वरी नमूने हिकु दफ़ो उथारण जो मक़सदु इहो आहे त हिननि वरी हिकु दफ़ो जेको हो सिंध जो माहौल ख़राबु करणु चाहिनि था। दोस्तो ऐं साथियो, असीं सिंधी क़ौम हिकिड़ी पुरअमन ऐं हिकिड़ी अमुन पसंदि क़ौम आहियूं। 1947 खां पहिरीं जॾहिं हिन पाकिस्तान जो वजूद बि न हो, 1947 खां पहिरीं हिते हिकिड़ो ख़ुशहाल मुल्क हूंदो हो, इहो तव्हां सभई असां ॼाणूं था। ईअं खणी मां चयां त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नमाज़ खां पोइ फारग थी वेंदा हुआ त हेॾे करे मूं वेंदा हुआ त सिंध हिकिड़ो मुल्क आहे जितां मूंखे हिकिड़ी ख़ुशबू थी अचे। इमाम हुसैन चयो, जॾहिं हुनखे ज़जीद रोकियो, उन चयो त मूंखे छॾियो त मां सिंध में वञा, उते मूंखे तहफ़ुज़ मिलंदो। माना त सिंध हिकिड़ो शुरू खां अमन पसंदि मुल्क रहियो आहे। पर 1947 खां पोइ जॾहिं पाकिस्तानी रियासत वजूद में आई त हितां जो माहौल हिकिड़ो अजीब पैदा थी वियो। नेहरू गांधीअ जॾहिं हिते विरासत थी पए, जॾहिं पाकिस्तान ऐं इंडिया अलॻि थिया, नेहरू गांधी ख़ुशि बि थिए पियो त रोए बि पियो। त नेहरू गांधी खां पुछियो वियो त भाउ तूं ख़ुशि बि थी थो रोई थो, त नेहरू गांधीअ थियो त मां ख़ुशि इन करे थियां थो, ही जेके वाणिया जेके हिंदू सिंध मां जेके हिंद में ईंदा त इंडिया हिकिड़ो तरक़ी कंदो, छो त वाणिया हिकिड़ा अमन पसंदि आहिनि, हिकिड़ा कारोबारी माण्हू आहिनि, हिते इंडिया में अची इंडिया खे तरक़ी ॾियारींदा। ऐं जॾहिं इंडिया मां हितां महाजर पाकिस्तान वेंदा, पाण वञी पाकिस्तान खे मुटंदा मुंहं में। ऐं उहा हाणे सूरत वाज़े थी वई आहे त पाकिस्तान भरे असां न ड्रायूं, पर इमरान ख़ान ऐं साक़िब निसार जेको मुल्क जे पुठियां पिया आहिनि, ही पाण ई पाकिस्तान ड्राइनि था। असीं सिंधी माण्हू चऊं था त बाबा जेको डैमनि जो मसइलो आहे इहो रद्द कयो वञे। जेका धारी आबादकारी आहे, सिंध में जेके धारिया टोटल असां इन शइ खे रद्द था कयूं। सिंध में जेके बि हिते अफ़गानी आहिनि, सिंध में जेके बि हिते पठान आहिनि, सिंध में जेके बि हिते गैर कानूनी क़ौमियूं आहिनि, उनखे सिंध मां निकाले ॾिनी वञे, छो त सिंध जो जेको माहौल ख़राबु थियो आहे, धारनि माण्हुनि जे करे ख़राबु थियो आहे। दोस्तो ऐं साथियो, असांजा सॼी सिंध में एहतिजाज हलनि पिया। 11 तारीख़ बि दादूअ में जीअं सिंध क़ौमी महाज़ ऐं सिंध एक्शन तरफ़ां हिकिड़ो वॾो मुज़ाहिरो रखियलु आहे। असीं चिटा था ॾियूं त बाबा जेके बि बदमाशियूं आहिनि इमरान ख़ान जूं, चीफ जस्टिस साक़िब निसार जूं, इहे बदमाशियूं पंहिंजूं बंदि कयो। शायदि तव्हां सिंधी क़ौम जे जंग वेरा खां वाक़ुफ़ु न आहियो, शायदि तव्हां होशू शीदे जी तारीख़ खां वाक़ुफ़ु न आहियो, शायदि तव्हां हिमू कालानी तारीख़ खां वाक़ुफ़ु न आहियो, शायदि तव्हां शहीद बशीर ख़ान कुरैशी जदोजहद खां वाक़ुफ़ु न आहियो। तंहिंजे करे अॼु ॾींहं ताईं असां सदे अमन पसंदि सियासत कई आहे। असां नथा चाहियूं त हीअ सिंधी क़ौम हिकु दफ़ो वरी के हिते हथियार जदो शुरू थिए ऐं शायदि हिकु दफ़ो वरी 88 वारा वाक़िया पैदा थियनि। तंहिंजे करे असां सिंधी क़ौम खे अमन तरीक़े रहणु ॾियो। ॿी सूरत में थी सघियो जॾहिं असां हिते पंहिंजी हथियार जदो शुरू कई त हितां जो माहौल ई ॿियो हूंदो। आख़िर में हीअं चवंदसि त मौत मुक़दर सोभ हयाती, जेल असांजा जीवन साथी, डंडा ॿेड़ियूं फाई घाट, पोइ बि असांजा ऊचा घाट, पोइ बि असांजा ऊचा घाट।